उहो मां जेके असांजा ॿ स्पीकर्स आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि। सो हिन मुंहिंजे मक़ाले जो नालो आहे दुनिया सां सिंध जो तारुफ़ कराईंदड़ किताब। दैट्स हाउ आई सी हिज बुक। इट्स एन इंट्रोडक्शन। अच्छा, ॿियो असां जेको सेशन सिंधी अंग्रेज़ी मिक्स रखियो आहे, मक़ाला ख़ासि तौर ते मुंहिंजो असांजो सिंधी में इन करे आहे त किताब ऑलरेडी अंग्रेज़ी में आहे, तो जिनखे अंग्रेज़ी अचे थी उहे हीअं पढ़ंदा, सो वाई नॉट टॉक उनजे बारे में सिंधी में छो न ॻाल्हायूं। चवंदा आहिनि त जे अव्हांजे अंदर में का कहाणी लिकी वेठी आहे त उनखे ॿाहिरि अचणु ॾियो, लिखत में पेश कयो। सिंध जे ॾाहे फर्ज़ंद डॉक्टर मक़बूल हालेपोट जे अंदर में हिकु कहाणी कंहिं महबूबा जी ॾहाकनि खां लिकियो घर कयो वेठी हुई, तंहिंखे कॾहिं न कॾहिं त ॿाहिरि निर्वाण थियणो हो। सा हुई सिंध जी कहाणी जेका हाणे असां ई तव्हांजे हथनि में आहे। तव्हां जंहिंखे इंसान जो वजूद चओ था, सो दरअसल उन वजूद जे शऊर हुजण जो शऊर आहे, इदराक ऐं पाण सुञाणणु आहे। जे उहो न आहे त पोइ माण्हू ऐं ठॻो मिड़ी ॻाल्हि साॻी आहे। इंसान हुजण जी मुख्य फज़ीलत मां बुनियादी नुक़्तो उहो ई आहे पंहिंजे आस पास जो शऊर। बक़ौल शाह लतीफ़ जे महरूम ई मुआ माहिर थी न मुआ, चिड़ीअ जे चुंब जियां डुॿियाऊं लुआ, कुबा वई हुआ इन ई वादीअ विच में। हसन दर्स चवंदो हो, सारी सिंध पिरीअ जो पाछो, उन जे पाछे जे ओलड़े में जिनखे पिरीअ जे हुजण जो इदराक आहे, तिन लाइ अयाज़ चयो, जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, तो बि कॾहिं ई सोचो आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। सिंध जे वतन सां हज़ारे सालनि खां थींदड़ अन्याउनि जो हिकिड़ो उहो सच आहे जेके साईं जी.एम. सैयद सिंधूअ जी साञाह चई लिखे थो। उन सच खां केर बि केतिरो इनकार करे कॾहिं न कॾहिं निकिरी अचे थो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो रावलपिंडी जे जेल में फांसी घाट खां थोरो परे राति जे कंहिं पहर में लिखे थो, जेको अमरीकी मोरख स्टैनली वोडवर्ड पंहिंजे किताब द ज़ुल्फ़ी भुट्टो पाकिस्तान जी सूरत में असां ताईं पहुतो। भुट्टे साहब पंहिंजी फांसीअ खां पहिरीं लिखियो हो, आम राणो ऑफ सिंध, इफ आई एम नॉट हियर सिंध इज़ नॉट विद पाकिस्तान। मां सिंध जो राणो आहियां, जे मां न आहियां त पोइ सिंध पाकिस्तान सां न आहे। शायदि उन ख़्याल सां ई संदसि शहीद कयल धीउ बेनज़ीर भुट्टो खे संदसि पार्टी जा कारकुन चवंदा हुआ, चइनी सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर बेनज़ीर। न उहो राणो रहियो न ई चइनी सूबनि जी ज़ंजीर, बल्कि क़ौमुनि खे, बलोचनि खे, सिंधियुनि खे, गिलगितनि खे ऐं पख्तूननि खे क़ैद में रखियो वेठल उहा ज़ंजीर अॼु बि मौजूदु आहे। उहा ज़ंजीर जेका सोभे ज्ञान चिदाणी, हैदर बख़्श जतोई, जी.एम. सैयद, जाम साकी, फाज़िल राहू, रसूल पलीज खां वठी अॼु बि डॉक्टर महारंग बलोच, अली वज़ीर समेत इमरान ख़ान जे हथनि पेरनि में जकड़ियल आहे। पर संदन ज़हन ऐं ज़मीर न सिर्फ़ु जागनि था बल्कि आज़ादु आहिनि। भुट्टे ऐं बेनज़ीर जे उन मुल्क जी कहाणी सिर्फ़ु एतिरी आहे जो उन मुल्क जो पहिरियों वज़ीर आज़म क़तल थियो ऐं आख़िरी जेल में आहे। डॉक्टर मक़बूल हालेपुड़े जो हीउ किताब उन हिकु बाज़मीर ऐं आज़ादु ज़हन जी तख़लीक़ आहे जंहिंखे मंज़ूर सोलंगी लिखियो हो त सिंध हिकु दर्द कहाणी आहे। हीउ किताब दर हक़ीक़त हिकु दर्द कहाणी जो अक्स आहे जेको डॉक्टर मक़बूल सालनि जी महिनत सां लिखियो आहे। ॻाल्हि दर्द जी निकिती आहे त मूंखे अव्हां सां रूमी, जामी ऐं फिरदौसी खां बि अॻु जे हिकु वॾे ईरानी शाइर अतार जो उहो शेर बि वंडण ॾियो। फ़रिश्तनि खे बि इश्क़ आहे पर दर्द न आहे, दर्द इंसान खां सवा ॿिए कंहिंजे लाइक़ ई न आहे। मुंहिंजी जनरेशन जी पालना 1910 ॾहाके में जनरल ज़िया जे आमरती दौर में थी हुई। हिकु सियासी कारकुन जी हैसियत सां सिंध जे मसइलनि जी ख़बर चार त शुरू खां हुई। जमहूरियत न आहे, आइन मुअतल आहे, अॻुवाण क़ैद में आहिनि, पर सिंध छा आहे तंहिंजी ख़बर पहिरियों भेरो मूंखे तॾहिं पई जॾहिं मूं साईं केवल राम मलकाणी जो 1984 में लिखियलु किताब द सिंध स्टोरी पढ़ियो। मलकाणी साहब कमाल हो, सिंधी हो, हू 1921 में हैदराबाद सिंध में ॼायो हो, बीजेपी जे बानी अॻुवाणनि मंझां हो। संदसि उहो किताब संदसि टिनि ॿारनि मां हिकु धीउ हुयसि, उनजो नालो हो सिंधू। द सिंध स्टोरी
किताब लाइ शेख अयास चवंदो हो त उहो किताब हर सिंधी जे घर में हुजणु खपे। अयास जी उहा ॻाल्हि मूं उन वक़्तु सम्झी जॾहिं किताब पढ़ियुमि। उहो किताब सिंध ऐं सिंधियत जे इतिहास जो आवाज़ आहे ऐं रहंदो अचे थो। साईं सनी पंवर जी महिरबानी जो उन किताब जी PDF वर्जन संदसि वेबसाइट ते मुफ़्त में पियल आहे, उहो ज़रूरु पढ़णु घुरिजे। ख़ासि करे अमेरिका ऐं कैनेडा में पली वॾा थींदड़ ॿार उनखे ज़रूरु पढ़ायो त ख़बर पवे त हू केरु आहिनि, किथां आया आहिनि। डॉक्टर मक़बूल जो किताब ऐं उनजो मसइलो उनजो कुझु साॻियो मसइलो आहे जेको साईं केवल साहिब जो आहे। बक़ौल उन सराइकी कलाम जे बोल पखी परदेसी अड़ा तूं कहिड़े देसों आया हो। तव्हां ऐं असां लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उन्हनि परदेसी पखियुनि मां हिकु असां में मौजूदु आहे, असांजो पंहिंजो साना जो सदर डॉक्टर मक़बूल, जेको तव्हांखे हिन किताब जी सूरत में ॿुधाए थो त हू कहिड़े देस मां आयो आहे। संदसि देश जी तारीख़, मौजूदा हालतुनि ऐं मुस्तक़बिल जो मुफ़सिल ख़बरूं साईं केवलराम मलकाणी जी किताब सां गॾु संदसि ही किताब सिंधीज़ इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर एंड ओरिजिन ॾिए थो। हीअ किताब सिंध ऐं दरहक़ीक़त सिंधी माण्हुनि जे 2500 सालनि जी तारीख़ जे सफ़र ते रोशनी विझे थो। संदसि प्यार जो ही पोरियो सिंधियुनि खां अलावा सॼी दुनिया जे लाइ जेको सिंध जो तारीफ़ आहे। मां खेसि गुज़ारिश कंदुसि हीअ किताब पाण सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़, ख़ासि करे सिंधी अदब ऐं तारीख़ जे शोबनि खे तोहफ़े तौरु ॾियारे मोकिले, छो जो उन्हनि सवेल शागिर्दनि मां मता को संदसि जहिड़ो सिंध जी ॻोल्हा में निकितल हुजे ऐं हीअ किताब साणनि सिंध ऐं सिंधियुनि माण्हुनि सां मुलाक़ात कराईंदो। डॉक्टर मक़बूल हालेपोट जो लिखियल हीअ किताब उन वक़्तु छपियो आहे जॾहिं दुनिया वॾी उथल पुथल जो शिकार आहे। तेज़ ऐं नए सिफ़बंदी थी रही आहे। उन बदिलजंदड़ दौर में सिंध जी तारीख़ हाल तोड़े मुस्तक़बिल जो छेद करणु हिकु संजीदा अहम काराइतो ऐं वक़्ताइतो क़दम आहे। उहो उन करे बि मिसाल तौरु हिकु भेरे कराची में अमेरिकन थिंक टैंक दी मिडल ईस्ट इंस्टीट्यूट जे मोहक़क़ खां मूं पुछो त अमेरिका जे गादी वारो शहर बलोचिस्तान जे बारे में छा थो सोचे। जवाब में चयाईं त बलोचनि जो मौक़िफ़ वाशिंगटन रखण वारो केरु आहे ई कोन। अव्हां सिंधियुनि जी वरी बि कॾहिं न कॾहिं ख़बर पवंदी रहंदी आहे। माण्हू अचनि था, सवाल रखनि था, पुछनि था। सो मां सम्झां थो त उन हवाले सां बि हिन सिंध जे सियासी मुफ़ादनि ऐं हालतुनि जी तारीख़ बाबति सिंध केस पेश करणु तमामु ज़रूरी हो। उन लाइ असांखे सभिनी खे सिंधवासियुनि खे डॉक्टर मक़बूल जो थोरो मञणु खपे। पाकिस्तान छाइण खां वठी सिंध जो केस साॻियो आहे। ख़बर नाहे तव्हां मां कंहिं 1948 में लिखियल नामालूम लेखक जो उहो किताबु पढ़ियो अलाए न, जंहिंजो नालो जेके छॾींदा सिंध केस आहे तव्हां कोट कयो आहे, आई थिंक, पर तव्हां नालो ॿियो लिखियो आहे, मूं वटि ॿियो आहे। पर उहो जेको नामालूम किताबु हो सिंध जो केस, बाद काफ़ी दोस्तनि जो चवणु हो त उहो किताबु साईं राशदी साहिबु लिखियो हुयो। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि मूंखे अहमद कौर सां ॿुधाई गई। डॉक्टर मक़बूल जो ही लिखियल किताब सिंध जो जदीद केस आहे। तोड़े जो हिन सेशन जा ॿिया स्पीकर अव्हांखे हिन किताब जे अहम ख़ासियत बाबति ॿुधाईंदा, पर आऊं फ़क़ति उन पस मंज़र ते ई फोकस करणु चाहियां थो जेके मूं सम्झो आहे त किताबु छो लिखियो वियो आहे। ॻाल्हि शुरू कनि था मोहनजोदड़ो खां, जंहिं बाबति हिन किताब जो लेखक केतिरनि ई सोर्सिस जो हवालो ॾींदे लिखे थो त मोहनजोदड़े वारी शहरी तहज़ीब न सिर्फ़ु पुरअमन हथियारनि खां पाक बल्कि बराबरी ते बदल हुई, पर पक सां उहो नथो थी सघे उन तहज़ीब जा अॾींदड़ केरु हुया। आर्कियोलॉजिस्ट मुहक़क़नि पारां कयल खोटाई ऐं तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त उन तहज़ीब जी अॾावत बुनियादु 4 मुख़्तलिफ़ नसलनि जे माण्हुनि विधा हुआ। गॾोगॾु मौजूदा सिंधी नसल जो बुड़ बुनियादु मोहनजोदड़े जे माण्हुनि सां पक सां नथो ॻंढे सघे। मतिलबु छा थियो? ज़रूरी नाहे त मोहनजोदड़े जी तहज़ीब जा अॾींदड़ मौजूदा नसल वारा सिंधी हुजनि। उन ख़्याल ऐं सवाल ते वधीक रोशनी लेखक पाण ऐं डॉक्टर परवीन टालपुर साहिबा विझंदा। जीअं मूं अर्ज़ु कयो त हीअ किताब सिंध जे खिते जी तारीख़ जे 2600 BC खां वठी अॼु जे दौर ताईं तहक़ीक़ जो अहातो करे थो। कुझु समूरा तारीख़ जा माख़ज़ हिन किताब में मौजूदु आहिनि। किताब में मुख़्तलिफ़ चैप्टर सां गॾु आख़िर में ॾिनल बिब्लियोग्राफी मूंखे तमामु घणी मुफ़ीद लॻी, जो सिंध ते लिखियल सिंध तोड़े मुल्क खां ॿाहिरि किताबनि जी हिकिड़ी मुफ़सिल लिस्ट उन में मौजूदु आहे।
सिंधूअ जे किनारनि ते लिखियल वेद तोड़े सिंध मथां आर्यन जी हुकमरानी जो दौर 325 BC में सिंध मथां अलेक्जेंडर जी काह जो अहवाल पिणु मिले थो। अलेक्जेंडर जो सिपह सालार चवंदो हो त सिंध सॼी इंडिया जे इलाइक़नि खां अमीर देश आहे। हीअ किताब अव्हांखे हिकु दिलचस्प हिकु जहिड़ाइप बि ॿुधाए थो। कीअं जज सिंध जी राय घराणे जी हुकमरानी खे ख़तमु कयो, जेको दरअसल उन राय किंग जो मुलाज़िम हुयो। साॻी तरह टालपुर पिणु जेके करोड़नि जा मुरीद हुआ ऐं बाद में जिन फ़ौज जूं वागूं संभालियूं, अॻिते हली करोड़नि बग़ावत करे पंहिंजी हुकूमतूं क़ाइमु कयूं, पर वक़्त सां गॾु सभु सिंध जे वजूद जो हिसो थी विया आहिनि। ऐं अॼु जॾहिं सिंध में रहंदड़ असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर जिन इस्टेब्लिशमेंट सां मिली करे न सिर्फ़ु मुल्क में जमहूरियत खे हलणु न ॾिनो, पर सिंध खे गभा करण जो मौक़ो बि मिस नथा कनि। संदन अहिड़नि हरकतनि खे ॾिसी ताज़ो साईं केसर बंगाली चयो आहे त जे कराची खे अलॻि सूबो बणायो वियो उहो हिकु नओं इसराइल हूंदो। किताब जी हिकु ख़ूबी इहा बि आहे त हीअ कहाणी सिंध खे क्रोनोलॉजिकल ऑर्डर में ॾिसे ऐं पेश करे थियो। किताब पढ़ंदे अव्हांखे लॻंदो त लेखक जी घणी दिलचस्पी सिंध जे अवाइली दौर में आहे। बिकॉज़ अराउंड 500 पेजिस एंड 300 पेजिस आर ऑन द लाइक ऑन हिस्ट्री, जेका पोइ सदी आहे 50-60 साल उनमें त प्रॉब्ली 100 पेजिस आहिनि। हिन किताब में सिंध सां जेको गुज़िरियल 75 सालनि खां थींदो अचे थो, आमिरती दौरनि जो अहवाल, सिंधी कॉम्प्लेक्स सियासत जी शुरूआति, 1960 जे ॾहाके में आयल सुजागी शागिर्दनि जी जदोजहद, तंज़ीमुनि जो ठहणु ऐं सियासी अॻुवाणनि तोड़े अदीबनि जो बार बार जेल वञण जा अहवाल लिखियल आहिनि। उहे किताब छाकाणि त सिंध जे सियासी तारीख़ जो तारीफ़ आहे, उन करे मुख़्तलिफ़ दौरनि जे सियासी तारीख़ुनि जो तज़ियो पेश नथो करे, बल्कि उन्हनि समूरनि किरदारनि जो तारीफ़ ऐं जदोजहदनि जी रोशनी विझे थो जिन सिंध जे नाले, सुञाणप ऐं उन लाइ थींदड़ जदोजहद खे ज़िंदा रखियो आहे। मां हिन किताब खे बि हिकु गॾियल जदोजहद जो हिसो ऐं कड़ी सम्झां थो। महिरबानी।